राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद द्वारा आयोजित ऑल इंडिया सिंधी एकेडमिक कॉन्फ्रेंस में 3 ॾींहं जे हिन जलसे में सेशन में तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि जो हार्दिक स्वागत आहे। मां स्टेज ते अॼु प्रमुख वक्ता डॉक्टर पुरुषोत्तम हरवानी जी, जेके गुजरात माइनॉरिटीज़ फाइनेंस एंड डेवलपमेंट कॉर्पोरेशन जा प्रमुख आहिनि, उन्हनि खे इनवाइट थो कयां त स्टेज ते अचनि। NCPSL जा डायरेक्टर डॉक्टर प्रताप पिंजानी साहब, एक्स डायरेक्टर डॉक्टर रवि प्रकाश जी, असांजा उत्तर प्रदेश जा साहित्य अकेडमी जा वाइस चेयरमैन नानिक जी। मां ॿिए ॿारनि लाइ महिमाननि खे रिक्वेस्ट कंदुमि त हुते अचनि। अॼु जो विषय आहे ॾाढो इंट्रेस्टिंग। हर कंहिंखे सम्झ सां अगर विषय खणी वियो तव्हां पंहिंजे पंहिंजे प्रदेश में, त सिंधी समाज जी ॾाढी वॾी सेवा तव्हां करे सघंदा आहियो। 1967 में 8वें शेड्यूल में सिंधी भाषा आई, जंहिंजो असां लास्ट ईयर गोल्डन जुबली ईयर मनायोसीं। सिंधियुनि जा हक़ प्रिविलेजिस आहिनि नाहिनि छा आहिनि, ऐं हाणे जेकी लिंग्विस्टिक कमीशन ठही, जंहिंजा असांजा रिटायर्ड विंग कमांडर जोटवाणी साहब अध्यक्ष हुया, उहे अॼु अचणा हुया, पर उन्हनि जी तबियत ठीकु न हुजण करे हिन कार्यक्रम जे लाइ हुननि आशीर्वाद ॾिनी आहे। पर ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजे विच में डॉक्टर पुरुषोत्तम जी हिते आया आहिनि गुजरात मां। हे पंहिंजे विवेचन में केतिरियूं ॻाल्हियूं अगरि असां सजग आहियूं, अलर्ट आहियूं, पंहिंजे समाज खे फ़ाइदो ॾेई सघंदा आहियूं। मां चाहींदुमि त असांजा एक्स ऐं प्रेज़ेंट डायरेक्टर डॉक्टर हरवानी जी जो स्वागत कनि। डॉक्टर पुरुषोत्तम हरवानी साहब के निवेदन तो कयां तो लिंग्विस्टिक माइनॉरिटीज़ जेके पाण 11 साले को गुजरात में प्रदेश में कीअं हिननि कम ॾिठो आहे, बीहारियो अथऊं, एग्जीक्यूट कयो अथऊं, और ही इज़ द ओनली सिंधी। छाकाणि त सरकारी पद ते एॾा साल रहणु ख़ुशनसीबी थींदी आहे। मां नरेंद्र मोदी जी जो, असांजे प्रधानमंत्री जो माना कृतार्थ थो थियां त असांजे हिकिड़े सिंधी भाउर खे कंटिन्यूसली 11 साल हे जिम्मेवारी ॾिनी अथऊं। माना हुननि जो कमु करण जो तरीक़ो ॿुधाए थो। तव्हां अगरि सही कमु कयो था त देश जे वॾे प्रधानमंत्री हुजनि, राष्ट्रपति हुजनि, तव्हांजी उपयोगिता, तव्हांजे कमु करण जी शक्ति तव्हां ॾिसी करे तव्हां समाज सेवा में लॻा पिया आहियो, उहो हिन जो चरितार्थ थो थिए। डॉक्टर साहब, जय झूलेलाल। ऑल इंडिया सिंधी एकेडमिक कॉन्फ्रेंस में अॼु मूंखे हिते आमंत्रित कयो वियो आहे। उन्हनि जे कन्वीनर अजीत मनियाल जी जो मां आभारी आहियां। मंच ते उपस्थित डॉक्टर प्रताप पंजानी साहिब, टेकवानी जी ऐं भारतीय सिंधु सभा जा मेंबर्स, एकेडमी जा मेंबर्स, संघ जा स्वयंसेवक ऐं सिंधी भाउर भेनरो जेके हिते पधारिया आहिनि, उन्हनि जो स्वागत थो कयां। माइनॉरिटीअ में 2009 में मूंखे माननीय नरेंद्र मोदी साहिब जॾहिं CM हुआ गुजरात जा, मूंखे अपॉइंट कयूं। उन खां पोइ वरी रिपीट कयूं ऐं हाणे रिपीट करे मूंखे लॻभॻि 10 साल पूरा थी विया।
माइनॉरिटी जो मतलब थींदो आहे पहिरीं कि खाली जट मुसलमान फर्स्ट, उन में ईंदो आहे मुस्लिम, सिख, क्रिश्चन, बौद्ध, पारसी ऐं हींअर जैननि खे अंदरि इन्वॉल्व कयूं ऐं ॿिए थोरा यहूदी आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व कयूं। पर सिंधियुनि जो सभु हे भुलिजी विया हुआ। पहिरीं जेको माइनॉरिटी जो लाभ वठंदा आहिनि सिर्फ़ु मुसलमान वठंदा आहिनि, सिख बि न वठंदा आहिनि, न को पारसी वठंदा आहिनि। पारसी आहिनि ई कोन वरसी, यहूदी बि कोन वस्ती आहे, कोई लाभ वठंदो न आहे, क्रिश्चन बि लाभ न वठंदा न आहिनि। ऐं हिकु कमनसीबी इहा आहे कि भारत सरकार इन्हनि खे एतिरो बजट ॾिनो आहे जंहिंजी कोई हद न आहे। जेको बि पैसो वठनि था कोई रिपीट वापसि करे कोन थो, रिफंड करे कोन थो। ऐं पंहिंजा जेके माण्हू आहिनि उहे सभु छा कंदा आहिनि, इज़त जे मारा बि किथां बि पैसा बंदोबस्तु करे जेको लोन मिलंदी आहे उहो वापसि कंदा आहिनि। हाणे उते मां 5 साल रहियुसि, बिल्कुलु मूंगो ॾिसां पियो, सभिनि लोन वोन वठनि पिया सभु। असां चऊं कि भई असांखे त अपॉइंट कयो आहे त कम से कम सिंधियुनि खे लाभ तो मिलणु खपे न। तो चवंदा कि भाई सिंधी लोगों के लिए कुछ है नहीं। भाई क्यों नहीं है? तो उन्हें लाइ मां छानबीन कई तो कोई ॾेखारण लाइ तैयार न। तो हिकु दफ़ो पटेवाले खे मां 500 रुपया ॾेई करे उनजो जेको बंधारण नोटिफिकेशन थींदो आहे न, उहो धूल में पोटले में बदल उहो कढियोमांसि। तो उन जे अंदरि इहो लिखियलु हो कि भाई माइनॉरिटी में लिंग्विस्टिक माइनॉरिटी बि सिंधी, मराठी ऐं उर्दू 3 अची थी वञनि पियूं। तो उहो मुंहिंजे हथ में अची वियो। तो उहो खणी करे मां आनंदीबेन पटेल हुआ, नरेंद्र भाई त विया हली हिते, आनंदीबेन पटेल चीफ मिनिस्टर हुआ, तो उते वियुसि। चयोमांसि कि भाई भाषाकीय लघुमती जा जेके आहिनि उन्हनि खे बि लाभ ॾियो न। असांखे त अपॉइंटमेंट ॾिनी आहे कि भाई एज़ अ डायरेक्टर तव्हां कमु कयो, असां सिंधी समाज जो कमु कीअं कंदासीं, तव्हां कुझु ॾींदव न। त हाणे उनखे बि कोई ख़बर न हुई। तो उन समाज कल्याण जो विभाग थींदो आहे, उन जो जेको वड़ो थींदो आहे, उनखे फ़ोन करे चईसि भाई अरवाणी साहब आते हैं, उनको आप सुन लो। उते मां रजूआत कई। मां चयोमांसि कि भाई गुजरात केंद्र सरकार जेकी पैसा ॾिए थी पई माइनॉरिटी लाइ, वो 90% पैसा ॾिए थी पई। उन में 10% पैसा जेके आहिनि, जेकी गवर्नमेंट हूंदी आहे, जीअं भाई महाराष्ट्र गवर्नमेंट या गुजरात गवर्नमेंट या MP या राजस्थान, छत्तीसगढ़, उहो उन जो फाड़ो थींदो आहे। तो उन मां सम्झो केंद्र सरकार जी योजना आहे कि भाई सिंधियुनि खे लाभ न मिलणु खपे, वांदो न आहे। पर जेकी गुजरात सरकार जेकी ॾिए थी 10%, उन में त तव्हां ॾेई सघो था न। इहो मुंहिंजो हिकु सवाल हो। क़िस्मत सां छा थियो, हिकु जेको IAS अधिकारी सचिव, मेन सचिव थींदो आहे, सेक्रेटरी मुख्य सचिव, उहो पंहिंजो आयो कमल दयानी। कमल दयानी आयो तो मां उनखे ॻाल्हि कई, मांसि भाई तूं हिन आई पोस्ट ते त कुझु सिंधी समाज जो भलो कर। तो हुन सभु फाइलूं कढायूं ऐं नोटिफिकेशन ॿाहिरि कढई। ये गवर्नमेंट जो नोटिफिकेशन आहे 2018 में मां सिंधी समाज के माइनॉरिटी में अंदर एंटर करायो गुजरात में। ये सरकारी परिपत्र आहे, मां अजीत भाई खे ॾेई वेंदुसि। ये सरकारी परिपत्र आहे, इन जे अंदर सिंधी जो उल्लेख आहे कि सिंधी समाज जा जेके बि ॿार आहिनि या कोई व्यापारी आहिनि, नंढो कमु करणु चाहिनि था, उन्हनि खे लोन मिलंदी। उन जो रेट ऑफ इंटरेस्ट थींदो आहे सिर्फ़ु 3%। 3% यानी कुझु न थियो, 3% वार्षिक यानी 3 पैसा थियो। उन खां पोइ आहे एजुकेशन लोन। हिंदुस्तान में पढ़ण लाइ 15 लाख रुपया लोन मिलंदी आहे ॿार खे। पंहिंजे उते लॻभॻि सभु वापारी माण्हू आहिनि, 10, 11, 12 पढ़ाईंदा, पोइ चवंदा हाणे छा पढ़णो आहे भई, वरी दुकान खोल। पर जेके ॿार पढ़णु चाहिनि था, जंहिं वटि दुकान कान्हनि, नंढा नंढा धंधा था कनि पिया, उहो पैसनि जी कमज़ोरी जे वजह सां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए नथा सघनि पिया। उहो हिन में हिंदुस्तान में पढ़ण लाइ 15 लाख रुपया गवर्नमेंट पास कया आहिनि। फॉरेन में पढ़ण लाइ तव्हांखे भई सिंगापुर पढ़णो आहे, अमेरिका पढ़णो आहे, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, फिलीपींस, उते पढ़ण लाइ 25 लाख रुपया लोन मिलंदी आहे। उन जे अंदरि बि समझो MBBS जो कोर्स इंडिया में 5.5 साल आहे, 4.5 + 1 साल इंटर्नशिप थींदी आहे। फॉरेन में 7 साल जो कोर्स थींदो आहे, छो जो उते MBBS जी डिग्री न मिलंदी आहे, उते MD जी डिग्री मिलंदी आहे डायरेक्ट। त उन खे जेकी बि फी लॻंदी आहे उहा फी मिलंदी आहे। उन खां पोइ उते हॉस्टल में रहण जो ख़र्च मिलंदो आहे, उते उन जो खाधे जो ख़र्च मिलंदो आहे, लाइब्रेरी जो ख़र्च मिलंदो आहे ऐं स्कॉलरशिप बि मिलंदी आहे। उहे पैसा वरी भरणा कॾहिं आहिनि,
जॾहिं 7 साले खां पोइ जॾहिं ॿार पढ़ी करे वापसि अचे थो, उन खां पोइ 1 साल विंडो पीरियड आहे। विंडो पीरियड जो मतिलबु थींदो आहे पंहिंजो धंधो करण लाइ जॻह ॻोल्हींदो, धंधो कंदो, ॼमंदुसि, पोइ भरींदो न पैसा। यानी 7 + 1 यानी 8 साले खां पोइ उनखे 60 महीने में रीपेमेंट उहा लोन करणी आहे, तेसि ताईं कोई व्याज न आहे। वॾे में वॾी ॻाल्हि आहे। हाणे सिंधी समाज खे हिते कंहिंखे बि ख़बर कान्हे इहा। असां गुजरात में चिल्लाए चिल्लाए करे सभिनि खे जागरूक कयो आहे, पर लाभ वठण वारा माण्हू ॾाढा घटि आहिनि। अॼु जी तारीख़ में मूं वटि लिस्ट आहे, मां तव्हांखे नाला ॿुधाईंदुसि जंहिं जे ॿारनि खे मां गुजरात में वठी ॾिनी आहे। पर पंहिंजी वस्तीअ जे हिसाब सां सम्झो हिते असांजे गुजरात में 5 लख वस्ती हुजे सिंधियुनि जी, उन मां अगरि 5 ॿार वठनि था त उहो फ़ाइदो वठियो इहो न ॻणी वियो आहे। त उहा बि हिकु पंहिंजी ग़रीबी चइबी आहे, उनखे जागरूकता न चइबी आहे। टियों आहे माइक्रो फाइनेंस, यानी कि तव्हांजी पंहिंजूं चैरिटेबल संस्थाऊं आहिनि, सखी मंडल्स आहिनि, उन्हनि खे असां लोन ॾींदा आहियूं 25 लख रुपया। असां संस्था खे लोन ॾींदासीं। जीअं भई हरवाणी चैरिटेबल ट्रस्ट आहे, उनखे लोन ॾिनी। उहो ट्रस्ट जेके माइनॉरिटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे गृह उद्योग हलाइण लाइ पाण 5-5 हज़ार, 10-10 हज़ार, 25-25 हज़ार रुपया लोन थो ॾिए। रिकवरी उहो कंदो, असां उनखे 2% सां ॾींदासीं, उहो भले 5% सां ॾिए माण्हुनि खे, पर रिकवरी असां उन खां कंदासीं। इनखे चइबो माइक्रो फाइनेंस। टियों असां वटि खातो आहे विकलांग, जेको हींअर मोदी साहिबु उनखे दिव्यांग करे छॾियो आहे, डिसेबिलिटी। हाणे डिसेबिलिटी में छा थींदो आहे, 40% डिसेबिलिटी। 40% जो मतिलबु थींदो आहे ख़ाली तव्हांजो हथु ईअं वांको हुजे न टेढ़ो, उहो 40% में अची वेंदो आहे। डॉक्टर जो सर्टिफिकेट खपे सिविल सर्जन जो कि भई 40% डिसेबिलिटी आहे। उनखे बि 3% सां धंधो करण लाइ, आजीविका करण लाइ, एजुकेशन लोन असां 3% सां ॾींदा आहियूं। हाणे लोन में पंहिंजा सिंधी माण्हू छा नंढो धंधे सां वठी वॾो धंधा बि कंदा आहिनि। असां नंढे धंधे वारे खे असांजो स्लेब आहे भई ब्यूटी पार्लर लाइ, किरयाने जी दुकान लाइ, रेडीमेड गारमेंट लाइ, कोई स्टूडियो लाइ, ब्यूटी पार्लर लाइ, उन खां पोइ रिक्शा वठो, लोडिंग रिक्शा वठो, इको वठो, गाॾी ट्रैवलिंग जेके हींअर उबेर वग़ैरह हलनि था। हाणे इहे सभु अहिड़ा धंधा आहिनि कि जंहिंमें तव्हां भले कुझु न हलायो, गाॾी न हलायो तव्हां, पर वठी करे भाड़े ते ॾियो न तॾहिं तव्हांजी आवक थी थिए पई। उनजो रेट ऑफ इंट्रेस्ट आहे 3%। तव्हां बैंक मां लोन वठंदव 12% सां घटि न मिलंदव, ऐं जॾहिं भरींदव त उहा 18% थी वेंदी आहे। त हे गवर्नमेंट गुजरात इहो सभु फ़ाइदा ॾिए थी पई। उन खां पोइ इहे जेके फ़ाइदा आहिनि उन में असां इहे नोटिफिकेशन ॿाहिरि कढियो गवर्नमेंट कि सिंधीअ जो दाख़िलो, हे रोशन गोलाणी जी वेठा आहिनि हिते, उन्हनि पाण दाख़िलो कढायो आहे। हाणे तव्हां पंहिंजो पाण खे सिंधी चवायो था, त सिंधी चवाइण में डिॼो छो था, शर्म छो था कयो पिया? तव्हांजो फ़र्ज़ु आहे, ऐं जेतिरा बि आहियो सभु समाज जा सेवक आहियो, तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे कि हर हिकु माण्हूअ खे कंपलसरी पंहिंजे संस्थाउनि द्वारा हे सिंधी आहे अहिड़ो सर्टिफिकेट गवर्नमेंट खां वठी ॾिए। पंहिंजी इहा ग़लती हुई, जॾहिं पाण सिंध मां आयासीं हिंदुस्तान में, तॾहिं घबरायल हुआसीं, निर्वासित हुआसीं, पंहिंजो रहण जो ठिकाणो न हो। ओॾी महिल इहे सभु पुछनि पिया कि भई तव्हां मूं ते छा पिया कयो, त तव्हां कुझु न चओ, तव्हांखे छा खपे, तॾहिं बि कुझु न चयो भई असांखे त भई शेवा करण जो मौक़ो ॾियो, रोटी ॾियो, ॿियो कुझु न चयो। ऐं गवर्नमेंट कुझु कयो बि न, त सभु उते खेडूत हुआ। खेडूत यानी अॼु जी तारीख़ में किसान। अॼु किसान जो राज हले थो पियो गुजरात जे अंदरि। अगरि पाण या महाराष्ट्र जे अंदरि पाण अगरि उतां किसान जो सर्टिफिकेट हुजे न, त हींअर हिननि जी कोई ताक़त आहे पटेलनि जी, ॿियनि जी, जेके ज़मीनदार आहिनि, जे पंहिंजो मुक़ाबिलो करे सघनि। पर पंहिंजो कोई बि हिन मां कोई माण्हू न हूंदो कि जंहिं वटि किसान जो सर्टिफिकेट हूंदो, या पाण ज़मीन वठी सघे कची। इहा हिकु ॼणो ठीकु आहे, बराबरि आहे कि न? त इहो बि हिकु जागरूकता ज़रूरी आहे। ॿी ॻाल्हि, पाण हर हिकु प्रोग्राम में, हर हिकु ॻाल्हि में जय झूलेलाल चऊं था पिया। सही ॻाल्हि आहे, पंहिंजा इष्ट देवता आहिनि, सन्मान्य आहिनि। पाण चेटीचंड मल्हायूं था पिया, साल में हिकु दफ़ो मल्हायूं था पिया। उन चेटीचंड में बि झगड़ा हूंदा आहिनि, जेकी चेटीचंड कमेटी थींदी आहे उन में बि झगड़ा हूंदा आहिनि। त हिकु ॾींहं लाइ 364 ॾींहं तव्हां दुश्मनी था वठो पिया। ॿी ॻाल्हि, अॼु जेतिरा बि वापारी आहिनि, मां हिकु सर्वे कयो आहे, मां ईअं ई नथो ॻाल्हायां पियो,
जी भाई मां अहमदाबाद में आया तो रेडी बाजार या पांचकुआ मार्केट या हरिओम मार्केट या सफल 1 2 3 4 5 उते मां ॾिठो आहे ख़ासि कि पाण झूलेलाल के मञूं था, पंहिंजो इष्ट देवता है, पर कंहिंजी दुकान में मां झूलेलाल साईं जी मूर्ति न ॾिठी आहे। हूंदी हिकु ॿ, पर राधा स्वामी जी हूंदा, किथे आशाराम जी हूंदा, किथे शंकर भगवान हूंदा, किथे कृष्ण भगवान हूंदा। इन करे पाण माइनॉरिटी में नथा अची सघूं। अॼु जैन समाज जेको माइनॉरिटी में आयो उन जो मेन कारण छा आहे? उन्हनि जो भगवान हिकु ई आहे, महावीर स्वामी। त तव्हांजो भगवान अगरि झूलेलाल आहे त झूलेलाल खे छो नथा मञो पिया? हिकु ॾींहं लाइ छो था मञो पिया? ख़ाली चेटीचंड लाइ छो था मञो पिया? उहो हिकु चेंज कयो त असां हिते वॾा वॾा महानुभाव वेठा आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट करे चवंदासीं कि पाण इंडियन गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयूं कि असांखे भाषा खे लघुमती त आहियूं, पर असांखे लघुमती में जीअं जैननि खे ॾिनो अथव दर्जो अहिड़ो ॾियो त पाण ॿिए लाभ वठी सघूं। पाण ठीकु आहे, पाण पैसे वारा बि आहियूं, पर पैसे वारा घणा आहिनि? 2% खाली। 98% जेके आहिनि उहे बि मध्यम वर्गीय ऐं ग़रीबी रेखा में जीअण वारा आहिनि। उहो हिते बि तव्हां महसूसु कंदा हूंदव। टीं ॻाल्हि, हे पाण नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो हिकु कार्यक्रम आहे, ॾाढो सुठो कमु करे पई थी। हींअर ॾिसां थो पियो इन 5-10 साल में टेकवानी जे अंडर में, इन्हनि जे अंडर में पहिरीं जेकी कमिटी उन्हनि में ॾाढा सुठा प्रचार थिया, सभु थियो, पर जेको इम्प्लीमेंट थियणु खपे समाज जे अंदरि, उन जो जेको मैसेज वञणु खपे उहो नथो वञे पियो। अॼु जी तारीख़ में हिते जेतिरा वेठा आहिनि उन मां जेतिरा बि माण्हू हूंदा आहिनि न, असां वटि, मां त हुते पॉलिटिकल माण्हू आहियां, हर अप्रैल खां वठी जून ताईं एडमिशन लाइ माउ पीउ ईंदा आहिनि ऐं सिर्फ़ु उहो ईंदा आहिनि इंग्लिश मीडियम में सुठी कॉलेज में एडमिशन लाइ ईंदा आहिनि, या सुठे स्कूल में नर्सरीअ में इंग्लिश मीडियम लाइ ईंदा आहिनि। उन जे करे सिंधी जेके स्कूल हुआ उहे बंदि थी विया। हाणे हिननि खे मां रिक्वेस्ट थो कयां, टेकवानी जी, टेकचंदानी जी, अजीत भाई, कि हे सभु ठीकु आहे, तव्हां जेको कयो था सुठी ॻाल्हि आहे, पर हिन माध्यम सां, भारतीय सिंधु सभा जे माध्यम सां, या ॿिए जेके ट्रस्ट आहिनि वॾा वॾा, उन जे माध्यम सां पाण सेंट्रल गवर्नमेंट खे हिकु रिक्वेस्ट कयूं। जे गुजरात में हींअर छा थियो आहे कि गुजराती सब्जेक्ट कंपलसरी थी वियो आहे 1 खां 8 ताईं। हिते बि मराठी सब्जेक्ट कंपलसरी आहे। त पाण सेंट्रल गवर्नमेंट खे रिक्वेस्ट करे HRD मिनिस्ट्रीअ खे सिंधी सब्जेक्ट, पाण ईअं नथा चऊं कि ठेठ ताईं पढ़े, खाली उन खे ॿार खे 5 दौरण ताईं पढ़े, कि जंहिं सां छा थिए कि उनखे ॻाल्हाइणु अचे, लिखणु अचे, उन माध्यम सां उहो IAS बि थी सघंदो, IPS बि थी सघंदो। खाली पाण हिते भाषण कंदासीं ऐं हितां वेंदा हलीसीं, उनजो कोई मतिलबु न आहे। त इहो हिकु मुंहिंजो हिकु सजेशन आहे। मां गुजरात गवर्नमेंट खां इहो सवाल कंदुसि ऐं गुजरात गवर्नमेंट में करे बि ॾेखारींदोसांव इहो, छो जो हिकु एम खणी हलंदव तव्हां कि मूंखे करिणो आहे त उहो थींदो। बाक़ी खाली ॻाल्हाए हिते ऐं सुभाणे भुलिजी वेंदासीं त कोई मतिलबु न आहे। उन में हर हिकु नेता थियणो पवंदो। तव्हां ईअं सोचींदो भई अजीत मल्याल कमु कंदो, उहो चवंदो हे कंदो, ईअं न हलंदो। तव्हांखे पंहिंजो कमु पाण करिणो पवंदो। तव्हां लिखा पढ़ी कयो, कोई फांसी न ॾींदो। वधीक में वधीक न चवंदा न गवर्नमेंट, ॿियो छा कंदी? पाण खे फांसी थोरी ॾींदी, लेटर था लिखो। त उहो कंपलसरी सब्जेक्ट थियण सां छा थींदो कि स्कूल खुलंदा, वरी उते टीचर जी भर्ती थींदी, ट्यूशन क्लासिस हलंदा, कोचिंग हलंदा, उन में सिंधी पंहिंजा प्रोफेसर मास्टर सभिनि खे रोज़ी रोटी मिलंदी। ऐं पंहिंजा ॿार कम से कम जेको हींअर सिंधी नथा ॻाल्हाइनि उहो ॻाल्हाइणु चालू कंदा, सिंधी लैंग्वेज पढ़ी सघंदा, उन माध्यम सां IAS IPS IRS जी परीक्षा में UPSC में उत्तीर्ण थी सघंदा। अॼु जी तारीख़ में मूंखे ॾेखारियो केतिरा IAS आहिनि, केतिरा IPS आहिनि, कोई न हूंदो। पंजाबी शूट विकिणण वारा 100 मां 98 हूंदा, किराणे वारा हूंदा, कोई ॿिए धंधे वारा हूंदा, होटेलियर हूंदा। पंहिंजी सामाजिक वैल्यू जेकी आहे न उहा ज़ीरो आहे पॉलिटिक्स में। असांजे गुजरात में असांखे छा चवंदा आहिनि? सिंधा चवंदा आहिनि। मतिलबु छो? उन्हनि जी ॻाल्हियूं सिंधा ॿुधण लाइ पाण आया आहियूं हिते। त इहो तव्हांखे गर्व सां इहो तव्हांखे अॻियां वधिणो पवंदो ऐं पंहिंजो पाण मां ॿाहिरि निकिरी करे हुननि खां पाण बेटर आहियूं उहो तव्हांखे साबित करिणो पवंदो। त मां हींअर वरी थो रिक्वेस्ट कयांव कि तव्हां हींअर ई अॼु जी तारीख़ में हिकु ठराव करे ऐं सेंट्रल गवर्नमेंट खां सिंधी सब्जेक्ट जेको आहे 5 क्लास ताईं
कंपलसरी थिए सिंधी ॿारनि लाइ, न कोई सभिनि लाइ। जेके सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे सिंधी सब्जेक्ट कंपलसरी पढ़णो आहे, इहो हिकु ठराव करे छॾियो। केंद्र सरकार जो कमु कराइण मुंहिंजी फ़र्ज़ु आहे। तव्हां मूंखे लिखी ॾियो, मां ढुकंदुसि, तव्हां उनजी चिंता न कयो। तव्हां ख़ाली मूंखे कागर ॾियो सही करे, उहा मुंहिंजी जवाबदारी रहंदी आहे। तव्हांखे हिकु महीने में मां रिज़ल्ट वठी ॾींदुसि। अहिड़े नमूने इहो पाण खे अॻियां वधिणो पवंदो। बाक़ी हे त छा आहे कि भई भाषाकीय जे लाइ पाण कयूं पिया था, सभु कयूं था। पोइ मैडम हिकु चयो हींअर उहो वेबसाइट ठाही अथऊं सिंधी चैनल घणा ॾिसनि था मूंखे ॿुधायो। हिकु माण्हू हिन मां कोई माण्हू इंटेंसली ईअं करे 565 नंबर जी चैनल न खोलींदो। उहो जी ॾिसंदो, फलाणो ॾिसंदो, हे ॾिसंदो, पर हो न ॾिसंदो कॾहिं बि। पिक्चर जी ॻाल्हि थियूं, मां हे वेठा आहिनि पिक्चर हो, उन्हनि खे मां ॾिनो हो। गवर्नमेंट एतिरा फ़ाइदा ॾींदी आहे जंहिंजी कोई हदि न आहे पिक्चर ठाहिण लाइ, पर उन में प्रोफेशनल कैमरा खपे। हे वीडियो कैमरा सां पिक्चर ठाहींदा आहिनि, उन में पैसा न मिलंदा आहिनि। न त 5-5 करोड़ रुपया ऑस्कार ताईं सिंधी फिल्म वञे, उन लाइ मां प्रयत्न हिन लाइ कयो आहे, पुछो हिन खां। पर हे उन जो बिल न वठी आया आहिनि अॼु ताईं। मां हिननि खे ॾिनो, वरदान फिल्म जी ॻाल्हि थी न, ॾाढी सुठी फिल्म हुई, मां उन लाइ ॻाल्हायो बि, गवर्नमेंट खे पसंदि बि आई। पर हिननि जो हिकु ई नेगेटिव पॉइंट हो, हिननि जेको शूट कयो हो उहो वीडियो कैमरा जेको शादीअ में यूज़ थींदो उन सां जेको बि आहे, तव्हां उहो न वठी अची सघियो न। उहो वठी अचियो आहे त हिकु इहो कमु थियो आहे, उन खां ॿिए माण्हू बि उन पुठियां पुठियां हलनि हा। हिकु थींदो आहे न, हिकु ॾिसो हाई कोर्ट, सेशन कोर्ट या सुप्रीम कोर्ट हिकु जजमेंट ॾींदी आहे न, उन आधार ते ॿिए बि गुनहगार छटकी वेंदा आहिनि। त उहो तव्हां हिकु आधार कयो आहे त बाक़ी ॿिए सभु चालू थी वेंदा। हाणे तव्हां फिल्म ठाहियो था, उहो ॾेखारियो सिंधी समाज खे, उहो बि स्पॉन्सर करे ॾेखारियो था, फ्री में ॾेखारियो था, मतिलबु छा उन जो? उन में वरी नाश्ता ॾींदव तॾहिं माण्हू ईंदा, मतिलबु आहे कोई? हा, तव्हां ॿियनि जे समाजनि जो ॾिसो था, उन मां कुझु सिखो कि भई उते छा थो हले, तव्हां छा था कयो पिया। नाश्ता ॾियण या न खाइण लाइ माण्हू अचे ऐं ख़ाली स्टेज ते दबा दुकड़ी करे वञे हली घर, केतिरो ख़र्चु थिए थो सिंधी समाज जो ख़बर? तव्हां हिकु प्रोग्राम कयो था, अॼु ॿार बचनि सां माण्हू अचे, पंहिंजी गाॾीअ में अचे, रिक्शा में अचे, टैक्सी में अचे, टाइम बिगाड़े अचे, तव्हां उते ख़ाली 3 कलाक ख़राबु कयो, समाज जा पैसा वठो डोनेशन, ऐं ख़ाली उहो नाश्तनि जा 15 रुपए जो पैकेट खाराए करे घर मोकिले छॾियो, कोई वाजिबी ॻाल्हि आहे? इहो बंदि कयो सभु, ऐं मैसेजेबल कमु कयो। हा, ऐं इहो मैसेजेबल कमु कयो, तव्हांखे अॻियां वधिणो आहे त। बाक़ी हे मीटिंगूं हे हो, मां अजीत मनियाल जे लाइ हिननि आमंत्रित कयो, मां इन करे ई आयुसि। मां चयो मां कड़वो ॻाल्हाईंदुसि, पर हिकु मैसेज ॾींदुसि कि ईअं कयो, छो जो तव्हां सिंधी समाज में आहियो, सिंधी समाज सिंधी जे पेट सां जनमु वरितो अथव, झूलेलाल साईं जी संतान आहियो, त उहो साबित करे ॾेखारियो कि तव्हां सिंधी आहियो ऐं सिंधी आहियूं। ख़ाली अंदरि हिन हॉल में ॻाल्हाए करे पाण ॿाहिरि वेंदासीं त हुनजो कोई मतिलबु न आहे। ऐं मां त तव्हांखे ओपन चैलेंज थो कयां, तव्हांजो कोई बि कमु हुजे, चाहे सेंट्रल गवर्नमेंट हुजे या कोई बि गवर्नमेंट हुजे, मां त हिननि खे ईअं बि चयो महाराष्ट्र गवर्नमेंट जो हूंदो मां ईंदुसि, तव्हांखे मां टेलीफोन सां ॻाल्हायो, मां हिनखे सुञाणंदो न अजीत भाई खां कॾहिं बि। तॾहिं बि मां हिन खे चयो हो कि भई हे अहिड़े नमूने मां गुजरात में करायो आहे, तव्हां महाराष्ट्र में इम्प्लीमेंट कयो, मां ईंदुसि, फडणवीस खे मिलंदुसि, मां हुनजो टाइम वठंदुसि। कम से कम घुरण सां, अॼु जी तारीख़ में ॿारु घर ईंदो आहे न स्कूल मां, त उनखे मां रोटी बि न ॾींदी आहे जेसि ताईं ॿारु चए न कि मम्मी मूंखे बुख लॻी आहे। त तव्हां घुरंदव त ख़बर पवंदी हुनखे गवर्नमेंट खे, न त गवर्नमेंट खे कहिड़ी ख़बर कि तव्हांजे पेट में सूरु आहे। हाणे इहा हिकु ॻाल्हि थी, हिकु माइनॉरिटी जी ॻाल्हि थी। हे माइनॉरिटी जो जेको आहे कम से कम महाराष्ट्र गवर्नमेंट में हे कंदा, हिते छत्तीसगढ़ जा बि माण्हू आहिनि, मध्य प्रदेश जा बि आहिनि, राजस्थान जा बि आहिनि, मिली वेंदी। त इहो तव्हां उते इम्प्लीमेंट कयो, ऐं जिते जिते तव्हां अटको उते मुंहिंजो उपयोग कयो। मां तव्हांखे रस्तो ॾेखारींदुसि, मां पंहिंजे स्वख़र्चे सां उते अची करे उन्हनि जो मिनिस्टरनि जो टाइम वठी करे उन्हनि जे मग़ज़ में उहो घुसाइबो कि भई हे करिणो पवंदो तव्हांखे। उहो सभु मिली वेंदव। हाणे ॾिसो, हितां तव्हांखे ॾिसण न ईंदो, हे गवर्नमेंट जो नोटिफिकेशन आहे छपियल,
गवर्नमेंट की किताब बराबर तो यो हिते कम से कम महाराष्ट्र में ये कॉन्फ्रेंस कयूं था तो महाराष्ट्र में जल्दी से जल्दी ये इंप्लीमेंट किए एड़ो मां अजीत भाई के रिक्वेस्ट कया ये कॉपी है इसकी इस पर किया बियो एक हींअर गुजरात गवर्नमेंट में बिन अनामत यानी कि शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राइब आदिवासी फलाना ढिकड़ा है अनामत है 49% रिजर्वेशन उन्हें का पो हे जेकी आ बिन अनामत उन्हें में कोई परसेंटेज ना आहिनि वो अलग गाला हे जेको आए 6 लाख जी मर्यादा है इने में 6 लाख रुपया तांजी वार्षिक आवक है उन्हें में इनकम टैक्स रिटर्न न खपे असांखे तहां खाली इते मामलतदार पासे वेंदो चौरे ते वेंदो उते चवंदो कि भाई मेरे को भैया ना 1,20,000 का सर्टिफिकेट बना के दो आवक का तो बनाए दींदो वो कढाईंदो तो जेके लाभ मां तव्हांखे चया उन खां डबल लाभ जेको माइनॉरिटी में मिलनि था हिन में मिलनि था इहा कॉपी मां ॾियां थो हिननि खे उन में फॉर्म जो नमूनो भी आहे नोटिफिकेशन भी आहे ऐं उन जो सर्टिफिकेट भी आहे इहो बि तव्हां पंहिंजे जेकी हलायो था संस्था उन में छपाए करे सिंधी समाज के घर घर में इहो पहुँचायो अड़ा पंहिंजा NGO तैयार कयो छोकरा तैयार कयो कि जेको घर घर में वही करे उन्हनि जो सब वठन उन्हनि के सर्टिफिकेट पहुँचाइन तव्हां कंहिंखे बि चवंदव सिंधीअ खे हे कराया तो उन वेंदो उन वटि टाइम ही ना आहे फॉर्म भरण जी आवड़त भी ना आहे न को उते धक्को खाइण जी टाइम आहे न को ॿियो टाइम आहे उहो कंहिंखे करिणो पवंदो ऐं उहो छो करिणो पवंदो कि पंहिंजो हक़ आहे अधिकार आहे उहो वठण लाइ पाण पाइण जे लाइ नथा कयूं कोई वांदो ना आहे पर पंहिंजो समाज जेको आहे जेको ग़रीब समाज आहे उन खे मथे आणण लाइ पाण खे कोशिशि करणी आहे इहा कॉपी मां हिननि खे ॾियां हे इंग्लिश में बि अथव जी हाणे टियों हींअर 10 ॾींहं पहिरीं आर्थिक नबड़ा वर्ग यानी कि इकोनॉमिक वीकर सेक्शन हाँ इकोनॉमिक वीकर सेक्शन वारा सिंधी पाण में लगभग आहिनि तव्हां उल्हासनगर वञो कल्याण वञो भाई आहिनि न केले वारा हूंदा गले वारा हूंदा नंढा कुंचे वारा हूंदा उन्हनि खे गवर्नमेंट फ़ाइदो ॾिए थी पई उहो बि फ़ाइदो तव्हां हिते सिंधियुनि खे वठी ॾियो उहो पाण खे कोई लेन देन न आहे पंहिंजा सिंधी भाउरनि खे जेको इहो फ़ाइदो मिले उन्हनि लाइ तव्हां कोशिशि कयो उन लाइ बि हे मां ॾियां थो उहो अभ्यास करे तव्हांखे हाणे जॾहिं इहो गुजरात गवर्नमेंट नोटिफिकेशन कयो तो सिंधियुनि खे भुलिजी वई हुई तो उते जेको इहो करण वारो अधिकारी आहे KG वणजारा करे आहे मां वियोमांसि मूंखे ध्यान में आई ॻाल्हि त मां चयोमांसि कि भई तो सभु हेक जातियूं वतियूं आहिनि त सिंधियुनि कोई गुनो कयो आहे छा ज़बरदस्ती सिंधी ज्ञातीअ खे मां 42 नंबर में विझारायो मां उहो बि ॾेखारियांव थो एजुकेशन लाइ पैसा मिलनि था धंधो करण लाइ पैसा कि जेके जेके योजनाऊं आहिनि न उन्हनि जो मतिलबु लिटरेचर उहो बि तव्हां इम्प्लीमेंट कजो हिते ॿियो आहे हींअर थोड़नि सालनि खां पंहिंजे समाज जे अंदरि हिकु फैशन थी वई आहे समूह लग्न जी समूह लग्न में समझी सको था न तव्हां हाँ हाणे समूह लग्न ईअं थी विया आहिनि न त समूह लग्न जो मतिलबु छा थींदो आहे कि भई जेतिरा बि जोड़ा आहिनि उन्हनि जी शादी कराइण पर हाणे शोबाजी थी वई आहे जीअं तव्हां प्राइवेट में ख़र्चु कयो था न अहिड़े नमूने लखे रुपया ख़र्च थिया थियनि पिया फ्रिज TV हाणे त मोटरसाइकिलूं ताईं वयूं आहिनि विंटेज कार जे अंदरि उन्हनि जो वरघोड़ो कढणु थो अचे पियो माण्हू खिलंदा आहिनि हींअर हिकु अहमदाबाद में समूह लॻनि थिया उन में 51 विंटेज कारियूं जेके 100 साल पहिरीं जूं कारियूं हुयूं उन्हनि में नियाणियुनि खे विहारे करे ऐं सॼे सिटी में घुमायो अथऊं त गुजराती खिलनि पिया भाई वरघोड़ो थींदो आहे त उहो मेल पर्सन जो थींदो आहे त इहो छा आहे पाण नुमाइश था कयूं पंहिंजी नियाणियुनि जी भर बाज़ार जे अंदरि इहो ज़रूरी हो छा
अहिड़ी शोबाजी करण जी। समूह लग्न जो मतिलबु थींदो आहे ग़रीबी तौर ते, जंहिं वटि शादी करण जो कोई आहे कोन, पैसा कान्हनि, उन्हनि जे लाइ थींदो आहे। त उहो हिकु इहो तव्हां थोरो रोकायो त बेटर अथव। ऐं प्लस गवर्नमेंट, साईं 2 मिंट जरा, गवर्नमेंट, गुजरात गवर्नमेंट हाणे महाराष्ट्र ॾिए थी नथी ॾिए ख़बर न आहे, समूह लगन जेको थिए थो उन में न्याणीअ खे 20,000 रुपया मिलंदा आहिनि। उन खां पोइ 2,000 रुपया जेको आयोजक आहे उनखे मिलंदो आहे। उनखे गुजराती में चवंदा आहिनि भई कुएं भरिणो मामेरू, कन्या विदाय। उन जी बि हिन जे अंदरि डिटेल्स आहे, उहो सभु समाज कल्याण अधिकारी तव्हांखे फॉर्म भरींदव त उहो पैसा ॾींदो आहे। उहो डायरेक्ट चेक उन जे नाले सां वेंदो आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहो करणु जहिड़ो आहे। हाणे जेके जेकी योजनाऊं मां तव्हांखे चयूं उहो ऑनलाइन आहिनि। हाणे ऑनलाइन जी वेबसाइट इहा आहे, भले गुजरात जी आहे, पर तव्हां ख़ाली उनखे चेक कयो ऐं उहा वेबसाइट हितां जी गवर्नमेंट खे ॾेखारियो कि भई असांखे हे हिन नमूने करे ॾियो। इहा वेबसाइट अथव, हा, उहो ॿुधायूं था तव्हां। ॿ कॉपी, हा। हाणे जेके जेके सिंधी ॿारनि खे असां एजुकेशन लोन लाइ पैसा ॾियारिया उन जा नाला तव्हांखे ॿुधायां थो। रामचंदानी सुरेश त्रिलोकचंद MBA लाइ 15 लाख रुपया, गांधीधाम कच्छ। मेहर चंदानी गोविंदा कमलेश भाई MBA लाइ 15 लाख रुपया, कुबेर नगर अहमदाबाद। बेलानी पार्थ किरीट भाई 12 लाख रुपया आहे, मास्टर ऑफ मैनेजमेंट ऑफ इंजीनियरिंग, उनखे ॾियारिया। गोदवाणी यश विजय भाई मास्टर ऑफ इंजीनियरिंग, उहो बि हाणे जूनागढ़ जो आहे, उनखे 3 लाख रुपया ॾियारिया। बसवाणी विदिता गिर सोमनाथ जो आहे, MBBS लाइ, उनखे 25 लाख रुपया। विसवाणी भविष्य तीरथदास आहे, BPT यानी बैचलर ऑफ फिजियोथेरेपी लाइ, उनखे 4.5 लाख रुपया ॾियारिया। खुशालाणी दीपक भाई मुकेश भाई, उनखे उहो आयुर्वेदिक BAMS कोर्स थींदो आहे, उन लाइ 6 लाख रुपया ॾियारिया। बसवाणी विदित किशोर भाई MBBS आहे, उनखे बि 25 लाख रुपया ॾियारिया। परसराणी MBBS लाइ 12 लाख। ॿियो आहे बेसवानी दिव्या अशोक भाई, हेरिटेज वारो बड़ौदा मां, MSW लाइ, उनखे 2,50,000 रुपया ॾियारिया। हिकु आहे रूपाणी रश्मि दीपक भाई, कैनेडा लाइ जर्नलिज्म जो कोर्स, उनखे 15 लाख रुपया ॾियारिया। लालचंदाणी हितेश कमलेश भाई, रामनगर अहमदाबाद जो आहे, उनखे 8 लाख रुपया। फुलवाणी धीरज भाई, उहो MD फिजिशियन आहे, उनखे 25 लाख रुपया। सोमाणी जिगर आहे, उनखे इंजीनियरिंग लाइ 16 लाख रुपया। ॿियो आहे धर्मवानी, उनखे बैचलर ऑफ स्पोर्ट मैनेजमेंट, उन लाइ 7.5 लाख रुपया। हाणे ॿियो जेको मां तव्हांखे ॿुधायो कि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, इहे जेके आहिनि रिजर्वेशन, उन खां पोइ जेको गुजरात गवर्नमेंट बिन अनामत वारो जेको बोर्ड ठाहियो आहे, जंहिंमें 500 करोड़ रुपए जो बजट आहे, हर एक खे जेके फ़ाइदा मिलनि था उन जी वेबसाइट बि हिन में आहे, उहो बि तव्हां चेक करे सघो था, उन में लाभ वठी सघो था। गुजरात जा आहियो त, महाराष्ट्र जा आहियो त उहो तव्हांखे कराइणो पवंदो हिते। हाणे हिन में ईअं आहे कि तव्हां सम्झो 2 लाख रुपया रेडीमेड गारमेंट लाइ लोन वरिती, उन में तव्हांखे हिकु सरकारी ज़मीन खपे। हाणे सरकारी ज़मीन जो छा थींदो आहे, मतिलबु कि तव्हांजे बंगले जे या तव्हांजी जेकी आहे मोहल्लो, उन जे साम्हूं जेको सुबुह जो ॿुहारी पाणी ईंदो आहे, वाल्मीकि समाज जो सफ़ाई कामदार माण्हू, उन जो तव्हां कॉर्पोरेशन जी पे स्लिप जमा कराईंदव त उहो ज़मीन थी वियो। एजुकेशन लाइ तव्हांखे पंहिंजी जेकी जॻह आहे वो गिरवे न रखणी आहे, उनजा पेपर्स तव्हांखे ज़रूरत उते ॾियणी आहे कि तव्हां हितां जा रहवासी आहियो। ऐं जेको बि लाभ वठंदव, जीअं भई महाराष्ट्र मां वठिणो आहे त महाराष्ट्र जो वतनी हुजे, गुजरात मां वठिणो आहे त गुजरात जो वतनी खपे। यानी उहा कोई वॾी ॻाल्हि न आहे। बैंक जी जेकी प्रोसेस थींदी आहे उन खां बिल्कुलु 2% प्रोसेस आहे, ख़ाली तव्हांखे सरकारी धिका खणणा आहिनि। पर सरकारी धिका न खणणा हुजनि त मूं जहिड़े माण्हूअ जो, रोशन गोलाणी वेठो आहे, उन जहिड़े माण्हूअ जो उपयोग कंदव त इनफ आहे। उहो बि समाज सेवक आहे,
कुबेर नगर में कॉर्पोरेटर रही चुकियो आहे। साहित्य अकादमी में हींअर डॉक्टरेट जी PhD कई अथई। बराबरि आहे। उहो सभु ॼाणींदो, पंहिंजे लाइ पाण ख़ुदि डुकी करे ऐं हिकु ॾींहं में सर्टिफिकेट वठी आयो। उन जा लाभ वठणा आहिनि। हाणे पेपर्स कार्रवाई त हर हिकु दी तव्हां लोन वठंदव, गाॾी हिकु वठंदव, कोई बि त लोन वठंदव त पेपर त वठंदा तव्हां खां। असां त हिते इनकम टैक्स बि नथा वठूं तव्हां खां। असांखे इनकम टैक्स जी ज़रूरत ई न आहे। सिर्फ़ु तव्हां जे ते प्रांत जा रहवासी आहियो, तव्हांजो आधार कार्ड, पैन कार्ड बि न खपे, आधार कार्ड खपे, इलेक्शन कार्ड खपे, रहठाण जो पुरावो, ऐं रीपेमेंट तव्हांखे करिणो आहे। न कंदव तॾहिं कोई पुछण वारो न आहे। सरकार आहे, सरकार माए बाप। इहो मां आनंदीबेन स्टेज ते हुआ, रूपाणी साहिब स्टेज ते हुआ, नरेंद्र भाई स्टेज ते, तॾहिं मां ॻाल्हायो, खिलनि पिया। ऐं सम्झो कुझु आई नोटिस बोटिस त भरींदव तॾहिं बि कहिड़ो वांदो आहे। ऐं उन में त असां व्याज माफ़ी ॾींदा आहियूं। वरी जेको माण्हू पैसा न भरींदो आहे त पोइ लास्ट में असां स्कीम कढंदा आहियूं। हींअर स्कीम कढी आहे संपूर्ण व्याज माफ़ी। यानी तव्हां जेको मुदल भरियो उहो त भरो भई। हाणे जेको मूंखे तव्हांखे चवणो हो, थोरो ग़लति बि थोरो ॻाल्हायो हूंदो, तव्हांखे लॻो हूंदो, पर जेकी हक़ीक़त मां ॻाल्हाई हो उनखे तव्हां इम्प्लीमेंट कयो। तव्हांखे कोई क्वेश्चन हुजे उहे मूंखे पुछो, मां तव्हांखे उनजो संतोषकारक जवाबु ॾींदुसि। हाँ, बाद में करो, छोड़ो। थैंक यू।